नाज़रीन, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम अफ़्तार ते गुफ़्तार में हिकु नई शख़्सियत नए महिमान सां हाज़िर आहियूं। असांजो अॼोको महिमान कंहिं बि तारुफ़ जो मुहताज नाहे। सिंध सां तालुक़ु रखंदड़ इंतहाई क़ाबिल एतिराम सीनियर ऐं क़ाबिल क़दर सियासतदान आहे नवाब यूसुफ टालपुर, साबिक़ वफ़ाक़ी वज़ीर ऐं हिन क़ौमी असैम्बली में बि सिंध जे उमरकोट ज़िले मां नुमाइंदगी कनि पिया ऐं क़ौमी असैम्बली जा मेंबर आहिनि। नवाब साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नवाब साहब, तव्हां पंहिंजे सियासत जो आगाज़ कीअं ऐं कहिड़े वक़्तु कयो ऐं कहिड़े सरकमटेंसिस में? पुरानो ज़मानो यादि ॾियारे छॾी। बेसिकली पॉलिटिक्स में न हुउमि मां हिकिड़ो स्पोर्ट्समैन हुउमि ऐं एज स्पोर्ट्समैन क्रिकेट रांदि जो शौक़ीन हुउमि ऐं हैदराबाद डिवीज़न जो जनरल सेक्रेटरी हुउमि। ग़ालिब इट वॉज इन लेट 50s और अर्ली 60s जो हिकु मैच थी हैदराबाद डिवीज़न जी ऐं ईस्ट पाकिस्तान जी, जंहिंमें ईस्ट पाकिस्तान ॿरिया रांदीगर खेॾा रहिया हुआ ऐं पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्ड मूंखे उन जेको प्रोटेस्ट जो उनजो नुमाइंदो मुक़ररु कयो ॿियनि सां गॾु, ऐं रिज़ल्ट इहा बीठी त हुननि ग़लति शइ कई हुई, तो असां ईस्ट पाकिस्तान खे डिस्क्वालीफाई करे छॾियो। तंहिं ज़माने में मसरूर कमिश्नर हूंदो हो, तंहिं महिल न्यापो कयो त तालपुर साहब को बोल दो कि ये फैसला वापस ले ले। मुझे मैं तो वापस नहीं लूँगा, बाकी और वापस ले तो भले ले। उनको बोलो कि मैं प्रेसिडेंट हूँ, मुझे आप अपनी प्रेसिडेंट की कैपेसिटी में भी इस फैसले को वापस नहीं ले सकते, क्योंकि पाकिस्तान की नुमाइंदगी की हैसियत से मैं पाकिस्तान का बोर्ड मुकर रहा हूँ, का मेंबर मुकर रहा हूँ। तो उन ते ॾाढी हिकिड़े क़िस्म जी कावड़ हुई। असां त ख़ैर स्ट्रिक्ट कयो जेको उसूली फ़ैसिलो उन ते, पर उते चयूं त मैं देख के रहूँगा। पर इत्तेफ़ाक़ सां उन्हनि दौर में थोरो वास्तो ऐं वाबस्तगी कॉम्परसन सां हूंदी हुई, ख़ासि तरह सां यूसुफ लगारी सां। ऐं 4 मार्च जो हवालो अची वियो हलियो ऐं 4 मार्च में असांजो एंटी वन यूनिट कैंपेन हो, उन में हिकिड़ी पार्टिसिपेशन हुई जंहिंमें मसूर कमिश्नर चयो पहले तो इनको गिरफ्तार करो डिफेंस ऑफ पाकिस्तान रूल्स में। तो उन्हनि गिरफ़्तार कयो, पोइ जेल में वियासीं त जेल में वरी उते यूसुफ लगारी जहिड़े माण्हुनि सां ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मोहतरम रसूल बख्श पलीज सां गॾु ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मरहूम हफ़ीज़ कुरैशी सां गॾु, जाम साकी सां गॾु, इन्हनि सां जॾहिं मिलियमि त हिकिड़ी नई सोच आई त हीअ जेका सिंध सां ज़्यादती थी रही आहे, इन में जेकॾहिं का कोशिशि न वठिबी त हिकिड़ी तमामु अफ़सोसनाक ॻाल्हि थींदी। पोइ उन ते मां स्टैंड वरितो त बेसिक मुंहिंजी ट्रेनिंग जेका अथई सा जेल में अथई, ऐं अॼु त आउं शुक्रगुज़ार आहियां मसरूर जो चङो जो मूंखे गिरफ़्तार करे 4 मार्च जी मूवमेंट में तमामु नंढनि ॻाल्हियुनि जे करे जेल में विधई। असांजा कमु कहिड़ा हूंदा, पैम्फलेट छापणु, पैम्फलेट पहुचाइणु, का न्यूज़ आहे तो अख़बार में ॾियणु, लीडरशिप सां राब्तो रखणु, उन माण्हू खे डिफेंस ऑफ पाकिस्तान रूल्स। त अॼु जॾहिं हिन दौर में केॾी महिल नेशनल असेंबली में ॻाल्हियूं ॿुधंदो आहियां, हिन असेंबली में या पोइ असेंबली में या पोइ असेंबली जा पोइ असेंबली में, छो जो 10 असेंबलियुनि जो मेंबर रहियो आहे नेशनल असेंबलियुनि जो, त
इहे ॻाल्हियूं निकिरंदियूं आहिनि त असांखे पाकिस्तान जो मोहबे वतन नथो सम्झो वञे त केॾी केॾी उते बि उथी चवंदो आहियां त मूंखे त शुरू खां वठी कोन पियो सम्झनि, हाणे तव्हांजी महिरबानी आहे जो तव्हां मूंखे मोहबे वतन सम्झो था। दिस इज़ हाउ इट वाज़। नवाब यूसुफ तालपुर जंहिंजो तालुक़ु हिकु ज़मींदार घराणे सां एंटी वन यूनिट मूवमेंट हुजे ऐं नवाब यूसुफ तालपुर जो नालो न हुजे त इहो ॾाढो नाइंसाफ़ी थींदी। नवाब साहिबु तव्हांजो तालुक़ु ज़मींदार घराणे सां ऐं नाज़िक मिज़ाज माण्हू क्रिकेटर ऐं उछतो तव्हांजो इहो जेल वञणु त इहो जेल तव्हांखे कीअं लॻो? फ्रैंकली स्पीकिंग जेल में को बि माण्हू ख़ुशि न रहंदो आहे, पर जेल में वञण खां पोइ जेका ॼाण मिली जेके सिंध सां ज़्यादतियूं थी रहियूं हुयूं ऐं ख़ासि तरह सां वन यूनिट जे हवाले सां, उते मूं हिकिड़ो फ़ैसिलो कयो त हाणे मरणु जीअणु सिंध सां आहे ऐं जेकी कुझु मां खां पुॼंदो जेतिरो बि कोशिशि इहा हूंदी त सिंधे लाइ कुझु कजे। ऐं उन खां पोइ जेल मां निकिरण खां पोइ मुंहिंजी क्लोज़ एसोसिएशन साईं मोहतरम GM सैयद सां हुई, जंहिंजो मां अॼु बि एतिराम कयां थो ऐं बेसिक सियासत जा उसूल बि उन वटां मिलिया। नवाब साहिबु, तव्हां पंहिंजी सियासत जी इब्तिदा क़ौम परस्तीअ खां कई ऐं पोइ वरी हिकु अहिड़ी पार्टी में शामिलु थिया जेका हिकु वफ़ाक़ी पार्टी ऐं जंहिंजो जनमु लाहौर यानी पंजाब जे पेट में थियो ऐं 70 जा नतीजा 71 जा नतीजा इहो ॿुधाईंदा त उन पार्टीअ खे वॾे खां वॾी कामयाबी ॿियनि सूबनि मां न पर वॾे पंजाब मां मिली। त इहो जेको क़ौम परस्तीअ खां ऐं पंजाब में ठहंदड़ पार्टीअ में तव्हांजो जेको शमूलियत जो सफ़र आहे इहो कीअं रहियो? जेकॾहिं कंहिं माण्हू खे कमु करिणो आहे त उन में हुनखे पंहिंजी फील्ड ॻोल्हणी आहे। डेफिनेटली जेका तव्हां ॻाल्हि कई आहे उहा दुरुस्त आहे त का बि फेडरल पार्टी पंजाब खां सवाइ नथी हली सघे, पर उते आउं सम्झां थो त जेको मौक़ो असीं वठूं था ऐं वठी ऐं उते उन्हनि जे प्लेटफॉर्म ते सिंध जे इशूज़ खे खणूं था, पोइ सिंध जे पाणी जो इशू हुजे, सिंधी ॿोली जो इशू हुजे, एटोनॉमी जो इशू हुजे या सिंध जे हक़नि सां वाबस्ता को बि इशू हुजे, त उहा अपॉर्चुनिटी मिले थी। घटि में घटि इहे जेके इशूज़ आहिनि इहे उन लेवल ते असीं उजागर त कयूं था। नवाब साहिबु, तव्हांजी इब्तिदाई तालीम किथे रही ऐं नंढपण में कीअं हुआ? शरारती हुआ, शाय हुआ? मुंहिंजी इब्तिदाई तालीम पंहिंजे ॻोठ प्राइमरी तालीम मिठे जी खाण में अथई, जेका जमसाबाद जे ॻोठ मिठे जी खाण में हुई। प्राइमरी स्कूल उते हो ऐं उन खां पोइ पहिरियां 5 क्लास हाणे कोट गुलाम मोहम्मद था चवनि, पर तॾहिं जमसाबाद हुई। जमसाबाद जे हाई स्कूल में अथई 5 दर्जा उते पढ़ियां। उन खां पोइ मां हैदराबाद में सेंट बोनावेंचर्स में जी दाख़िल थियो हुउमि ऐं रोदुफ डिकोना वटि बोर्डर हुउमि ऐं पोइ मैट्रिक उतां कयमि। इंटर पंहिंजो सचल कॉलेज मां कयमि। BA ग्रेजुएशन मॉडल कॉलेज मीरपुखास मां कयमि। MA सिंध यूनिवर्सिटी मां मुस्लिम हिस्ट्री में कयमि ऐं अलाह जी महिरबानी आहे त MA में गोल्ड मेडलिस्ट आहियां, छाकाणि उन ज़माने में जॾहिं प्रेसिडेंट यूनिवर्सिटी जो हुउमि, जहिड़ा बि कंदा हुआसीं, विढ़ंदा बि हुआसीं, पंहिंजे हक़नि जूं ॻाल्हियूं बि कंदा हुआसीं, पर पढ़ण जे टाइम ते पढ़ंदा बि हुआसीं। माना इहो क्रेडिट तव्हां ॾे वञे थो त तव्हां देसी स्कूलनि मां पढ़ियल आहियो, गवर्नमेंट स्कूलनि मां, ऐं मतिलबु तंहिं ज़माने जूं देसी स्कूलूं जेके आहिनि उहे अॼुकल्ह जे प्राइवेट स्कूलनि खां बि बहितर हुयूं। या बदकिस्मती आहे त अॼुकल्ह जा जेके प्राइवेट स्कूल आहिनि से अहिड़ा वञी थिया आहिनि, जेकॾहिं न उन ज़माने जी जेका उहा तइलीम हुई सा तमामु बहितर कंदी। तबियतनि कीअं हुआ नंढपण में?
तबियतन बि को एग्रेसिव न हुम। वालिद साहब तमामु हिकिड़ो मज़हबी माण्हू हो। ईअं खणी चवां त भक वॼाने पिया त अॼुकल्ह काश के उन जे नक्शे कदम ते हलां त वधीक अॻिते हुजां, छाकाणि त मूंखे यादि आहे 5 वक़्त नमाज़ पाण सां गॾु वठी वञी मस्जिद शरीफ़ में पढ़ाईंदो ऐं पोइ हैदराबाद इन करे वठी आयो जो महसूसु कयईं त ॿारनि जी तइलीम जेका आहे सा तमामु ज़रूरी आहे। नाज़रीन, हिते वठूं था ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ नवाब यूसुफ टालपुर साहब सां असांजी कचहरी जारी रहंदी। नाज़रीन, असीं वापसि आया आहियूं ऐं नवाब यूसुफ टालपुर साहब जेको सिंध जो इंतिहाई सीनियर क़ाबिलियत मां मोतबर सियासतदान आहे, उन सां असां कुझु वधीक ॻाल्हियूं कंदासीं। पहिरियों रोज़ो यादि आहे कीअं ऐं कहिड़े कैफ़ियत में रखियो? पहिरियों रोज़ो वालिद साहब जी हयाती में रखियो ऐं मां सम्झां थो त मां टे अलाए चौथे दर्जे में हुउमि जो मां पहिरियों रोज़ो रखियो हो। अवां पंहिंजी सियासत जी शुरूआती हिकिड़ी इनकलाबी ऐं क़ौमपर सियासत सां कई, जेका जदोजहद काफ़ी कठिन ऐं ॾुखी सम्झी वेंदी आहे। अवां उन इनकलाबी सिलसिले खां पार्लियामानी सिलसिले में आया, जेको इक़्तिदार, पावर जा मज़ा पंहिंजी जाइ ते। इन तरफ़ कीअं रुजू थिया ऐं हुन सियासत ऐं हिन सियासत में तव्हां कहिड़ो फ़र्क़ु महसूसु कयो था? हू सियासत हिकिड़ी कमिटेड सियासत आहे, प्योरली कमिटमेंट, ऐं जेके बि उन सियासत में आहिनि त जीअं साईं GM सैद खे तव्हां जेके ॾिसंदा केतिरा बि ग्रुप्स थी विया हुजनि, पर मुंहिंजे ख़्याल में बेसिक लेसन्स उन जा आहिनि जेके हलनि पिया। त अॼु बि आउं सम्झां थो त विरले के माण्हू अहिड़ा थिया हूंदा जेके कंहिं बि लालच में न अचनि, कंहिं बि ऑफर में न अचनि, कहिड़ी बि क़ीमत ते पंहिंजे पाण खे विकिरे लाइ न पेश कनि, सिर्फ़ु सिंध ऐं सिंध कनि, त उन्हनि जा जेके पोइ लॻा आहिनि उहे उन्हनि जे वांगुरु कमिटेड हुन सां उहिदेदार आहिनि ऐं उहे जमायतूं आहिनि। मुंहिंजी दुआ आहे त इहे जेकॾहिं क़ौमपरस्त जमायतूं गॾिजी हिकु दफ़ा वरी हिकु थी वञनि त सिंध में हिकु वॾी कुवत पैदा थी वेंदी आहे। नवाब साहब, तव्हां पीपुल्स पार्टी जे बानी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सां बि कमु कयो ऐं तव्हां बेनज़ीर भुट्टो साहिबा जे बि इंतिहाई क़रीबी रफ़ीक़नि में शामिलु हुआ, उन्हनि जी काबीना जा अहम मेंबर हुआ ऐं उनखां पोइ तव्हां आसिफ अली ज़रदारी सां बि कमु कयो, गुज़िरियल 5 साल जॾहिं सदर आहे, ऐं हाणे बिलावल भुट्टो सां कमु कनि था। इहे जेके पीपुल्स पार्टी जूं जेके 4 जनरेशन्स आहिनि जिन सां तव्हां सियासी तौर ते कमु कयो, इन्हनि में कहिड़ो इन्हनि समूरे शख़्सियतुनि ऐं हुकूमतुनि ऐं पार्टी अमल में तव्हां कहिड़ो फ़र्क़ु ॾिठो आहे अॼु ॾींहं ताईं? शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो जेको दौर हो, उन दौर में न पाकिस्तान में आइन हो, न पाकिस्तान जो को कानून हो, न हारियुनि जो को कानून हो, न मज़दूरनि जो को कानून हो। लेबर लॉज ठाहिण, हारी रिफॉर्म्स आणण ऐं कॉन्स्टिट्यूशन आणण, कल्ह को ॾींहुं आहे तव्हां हिते आई खणी नज़र विझो, कराची में वेठा आहियूं, डिग्रोड ई कोन हो, हिन डिग्रोड जी हालति अहिड़ी हुई जंहिंजो कुझु कोन्हे, त हीउ छा डिग्रोड थी वियो हलियो, छा स्टील मिल थी वई हली, ईअं जे वेही ॻणंदासीं त हुन जूं ॻणपूं एतिरियूं निकिरंदियूं जंहिंजो हिसाब ई कोन्हे।
उन खां पोइ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहब जंहिं इरादे सां आई त हो सियासत में का सियासत करण न आई हुई, हुन जे वालिद सां जेको ॾिठई ऐं महसूसु कयईं त पाकिस्तान जो आइन ठहियलु आहे, सॼे पाकिस्तान जी अवाम उन ते हावकार कई आहे, उन में इहो आहे त जेकॾहिं को आमिर ईंदो त उहो आमिर टंगियो वेंदो, पर ॾिठई इहो त आमिर हुकूमत पियो करे ऐं संदसि वालिद जेको प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान हो सो टंगजी वियो हुयो। ऐं इहो बि ख़्यालु वेठसि ज़हन में त इहो छो आया कंहिं नंढे सूबे जो इन करे। हुन में हिकिड़ो जोश विलविलो आंदो जो हुन हिकु सियासी कारकुन हो थी करे पार्टी जो कमु शुरू कयो, सखर जेल खां शुरू कई ऐं मुख़्तलिफ़ जेलनि में फिरंदी झुलंदी हलंदी राख मां जी पकी थिए निकिरी मैदान में आई ऐं उन खां पोइ हुन पंहिंजो इहो कमु शुरू कयो। ऐं उन खां पोइ साम्राज भुट्टे साहब खे बि क़तल करायो ऐं जॾहिं साम्राज ॾिठो त असां सम्झो पियो त हुनजे वञण खां पोइ माठ थी वेंदी, हे त उन खां बि कुझु लीक अॻिते वधियो वञे त साम्राज हुनजे कढ बि पइजी वई। जंहिं नमूने हुनखे साम्राज क़तल करायो त उहो क़तल हुनजो कोन हो ऐं जेके बि हुन क़तल में हुन सां गॾु शामिल आहिनि, हे क़तल पाकिस्तान जो क़तल हो, पाकिस्तान जे माण्हुनि जो क़तल हो। ऐं उन खां पोइ त नेचुरली हिकु ओचितो हादसो थियो ऐं उन ओचिते हादसे खां पोइ मोहतरम आसिफ अली ज़रदारी साहब पार्टी टेक ओवर कई ऐं मूंखे एतिरो मौक़ो न मिलियो आहे त मां को हुन सां क्लोज़ली को एतिरो कमु कयां। तो भुट्टे साहब सां मूंखे मौक़ो मिलियो तमामु क्लोज़ली कमु करण जो, मोहतरमा सां बि मिलियो, आसिफ अली ख़ान सां एतिरो न मिलियो आहे। नाज़रीन, हिते वठूं था हिकु ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ नवाब यूसुफ तालपुर साहब सां असांजी कचहरी जारी रहंदी। नाज़रीन, असीं वापसि आया आहियूं ऐं नवाब यूसुफ तालपुर साहब सां असांजी कचहरी जारी रहंदी। नवाब साहब, तव्हां छा इन ॻाल्हि खे क़बूल कंदा त तव्हांजे ज़हन ते, तव्हांजी ज़िंदगीअ ते मसरूर हसन सां बग़ावत ऐं क़ौम परस्ती हावी आहे, जंहिंजे करे हिकिड़ो दफ़ो तव्हां पीपुल्स पार्टी खे छॾियो ऐं सिंधी बलोच पख्तून फ्रंट में शामिल थिया ऐं उनजे सिंध चैप्टर जी ज़िम्मेवारी तव्हां ते आई। कहिड़ो ख़्यालु रखी करे SBPF में शामिल थिया ऐं पीपुल्स पार्टी खे छॾियो ऐं वरी पोइ SBPF खे छॾे वरी ॿी पीपुल्स पार्टी में आया? न, इन में न को मसरूर इन्वॉल्व आहे ऐं न को क़ौम परस्त इन्वॉल्व आहे। पंहिंजे ज़हन ते जेके शयूं हावी आहिनि इन में सिर्फ़ु हिकिड़ी शइ आहे, जॾहिं भुट्टे साहब खे फाही लॻी ऐं शहीद थियो त दिमाग़ में बग़ावत आई। इहा बग़ावत आई त हिकु पाकिस्तान जो आइन आहे ऐं जेको आइन जो ख़ालिक आहे उन आइन जे ख़ालिक खे तव्हां फांसी ते चाढ़ियो था ऐं जेको आइन जी शिक आर्टिकल नंबर 6 आहे त जेको आमिर ईंदो इन फाही ते उनखे चाढ़णु खपे। हाणे जेकॾहिं उनखे नथो चाढ़ियो वञे ऐं उन जी जाइ ते भुट्टे साहब खे शहीद कयो थो वञे, फांसी ॾिनी थी वञे, त इहो थियो वञी ज़ोर ऐं ज़बरदस्ती। त इहो जुमिलो बि असांखे किसिंजर जो यादि आयो जो कंहिं जाइ ते ऐं कंहिं ॻाल्हि ते चयो हुई भुट्टे साहब खे त आई क्रिएट एग्ज़ाम्पल आउट ऑफ यू। पर भुट्टो साहब त उहो माण्हू जो OIC जी ते मीटिंग कई हुई, सॼनि मुसलमान मुल्कनि खे गॾु कयोसि। हुन ॾिठो जेकॾहिं मुसलमान मुल्कनि खे हिते गॾु थो करे ऐं इन शइ में कामयाबी हासिल थो करे त पोइ हिते हिकिड़ी नई कुवत पैदा थींदी जेका वाक़ई कुवत थिए।
त हिनखे हिन तां हटाए छॾिजे। पोइ जेॾीमहिल इहो ॾिठुमि त आइन जी शिकस्त ई आहे, पाकिस्तान जे कॉन्स्टिट्यूशन जी शिकस्त ई आहे, ऐं हिकु आमिर पंहिंजो फ़ैसिलो हलायो आहे, ज़हन बग़ावत कयो ऐं कन्फेडरेशन जी ॻाल्हि कयमि। पार्टी छॾियमि न, कन्फेडरेशन जी ॻाल्हि कयमि। पोइ मुमताज़ साहिब बि हो, हफ़ीज़ साहिब हो, अताउल्लाह मेंगल साहिब हो, बंगश साहिब हो, सभु गॾिजी करे असां असां सियासत हलाई, इहा खईंसीं। ऐं पर मोहतरमा साहिबा मूंखे पार्टी मां ख़ारिज करे छॾियो त बाबा जेकॾहिं फ्रंट में आई त पोइ हिते कोन आई। असां पंहिंजो कमु कयो पिए, दिमाग़ आहे, दिमाग़ जी रग आहे। पोइ हलंदे हलंदे हिकु दौरु अहिड़ो आयो कि पाकिस्तान पीपल्स पार्टी इक़्तिदार में हुई ऐं जाम सादिक अली चीफ मिनिस्टर हो। जाम सादिक अली चीफ मिनिस्टर हो त असांजा माण्हू भॼणु शुरू थिया। जॾहिं माण्हू भॼणु शुरू थिया, असांजा MPA बि टहणु शुरू थिया ऐं लिकणु शुरू थिया, त वरी दिमाग़ हिकिड़ी फेरी खाधी त यार भुट्टो जी न्याणी ऐं उहा न्याणी जे एॾी जदोजहद कई हुजे, उनखे ईअं छॾणु आया छा मुनासिबु आहे? ऐं हिते बि जेका असां कन्फेडरेशन ठाही उन में बि ॿूटो कोन ॿारियो अथसीं। तंहिंजे करे फ़ैसिलो कयमि त जॾहिं हींअर सभु हुनखे छॾनि पिया त यूसुफ के हुजनि जेके हींअर हिन महिल हुनजो साथ बि ॾियनि। तंहिंजे करे फ़ैसिलो कयमि। पीपल्स पार्टी जो सां इंतिहाई प्यार कंदड़ नवाब यूसुफ टालपुर साहिब हींअर वारी पीपल्स पार्टी में केतिरो कंफर्ट आहे? कंफर्टेबल जी ॻाल्हि नथी हुजे। ॻाल्हि जेका आहे सिर्फ़ु इहा आहे त ही पार्टी उहा आहे जंहिंजे लाइ भुट्टे साहिब घाटो कटायो, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब शहादत माणी, ऐं अॼु बि मां गारंटी सां चई सघां थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी सभ खां वॾी पार्टी ऐं फेडरल पार्टी आहे। पर असां में कुझु कमज़ोरियूं आहिनि जो असां पार्टी खे थोरो नेग्लेक्ट पिया कयूं, जेको असांखे न करणु खपे। असांखे हाणे ख़ासि तरह सां पंजाब ते कंसंट्रेट करणु खपे, असांखे सिंध में बि हाणे कंसंट्रेट करणु खपे, छो जो हाणे सिंध बि उहा सिंध न रही आहे जंहिं नमूने पहिरीं सोचींदा हुआसीं। छाकाणि त हिकिड़ी इलेक्शन त असां खां मोहतरमा जे हवाले सां, ॿी इलेक्शन में बि इहा सूरत हाल आई त बाबा पीपल्स पार्टी खे खटायूं, मथां का टी धुर अहिड़ी न अची वञे जा सिंध जी वेरी हुजे, त उन जे करे। पर हाणे असांजी पंहिंजी कारकर्दगी हूंदी, जेकॾहिं असांजी कारकर्दगी चङी हूंदी त मां नथो सम्झां त ॿियो को असांजो मुक़ाबिलो बि करे सघंदो। तव्हां पीपल्स पार्टीअ जा नकाद, पीपल्स पार्टी में ई रहंदे उनजा नकाद छो आहियो? मां हिकिड़ी ॻाल्हि कयां, मां पंहिंजी सॼी ज़िंदगी पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ॾिनी आहे ऐं रहियल ज़िंदगी बि जेका मुंहिंजी आहे सा पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आहे। ऐं मां सम्झां थो त जेको माण्हू हक़ीक़त बयानु न कंदो उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सॼण न आहे, दुश्मन आहे। नवाब साहिब, तव्हां हिकु अहिड़े विच ते वेठा आहियो जो हिकु पासे मीर मुनवर टालपुर आहे, ॿिए पासे अली मर्दाशा आहे। उहे हमेशह अव्हां खे वकोड़ींदा रहनि था सियासी तौर ते, अव्हां बि उन्हनि जे ख़िलाफ़ु खुली ॻाल्हाईंदा आहियो, हू बि अव्हां जे खुली ॻाल्हाईंदा आहिनि। असुलु हक़ीक़त छा आहे? मां सम्झां थो त हिकिड़े घर में जेके माण्हू रहनि था भाती, उहे बि केॾी महिल हिक ॿिए सां नाराज़ थियो वञनि। हीअ असांजी पार्टी तमामु पुराणी पार्टी आहे ऐं उन में हल्कियूं फुल्कियूं ॻाल्हियूं थी वेंदियूं आहिनि। अव्हां पाण त विरासती सियासत मां कोन आया, तव्हांजो वालिद साहिबु, तव्हांजो ॾाॾो, न को मुंहिंजो पीउ, न को मुंहिंजो ॾाॾो, न को मुंहिंजो परॾाॾो, असांजी फैमिली मां को माण्हू पॉलिटिक्स में कोन्हे। पर हाणे अव्हां जा ॿ पुट सियासत कनि था, यूनिस ऐं तैमूर, इन्हनि जे लाइ छा पैगाम ॾींदा? इन्हनि लाइ पैगाम मुंहिंजो इहो ई आहे त
ईमानदारी वारी सियासत कनि, हक़ ऐं सच वारी राह ते हलनि। इन मुंहिंजी नसीहत ते पिराइनि, छाकाणि त अॼुकल्ह जेको पाणी जो तूफ़ान हले पियो ऐं जो आहे, हिन में काफ़ी माण्हुनि मूंखे चयो त साईं पंहिंजा कुझु दोस्त आहिनि, उहे मतां दिलि में कनि, मुंहिंजो पुछड़ी वारा माण्हू जेके आहिनि उन्हनि जा बि बचा आहिनि, उन्हनि जे लाइ बि सोचियो, तंहिंजे करे फ़ैसिलो कजे हक़ ऐं इंसाफ़ जो, जंहिंखे सही सम्झिजे उहो सही हुजे ऐं अमानत कजे। छो जो हीअ जेका पोज़ीशन आहे सियासत में, इहा हर कंहिंखे नसीब न थींदी आहे। सॼी ज़िंदगी आइडियलिस्टिक पॉलिटिक्स कंदड़ नवाब यूसुफ तालपुर ते 1996 वारी हुकूमत जे ख़ात्मे खां पोइ जॾहिं करप्शन जा इल्ज़ाम लॻा, उन वक़्तु उन जी फीलिंग छा हुई? उन वक़्तु उनजी फीलिंग ही हुई त वाहिद उन वक़्त जी कैबिनेट जो मिनिस्टर हुउमि, जो हिकु तरफ़ जॾहिं उन मूं ते ट्रैक्टर्स जे करप्शन जा चार्जिस आया, मां प्रेस कॉन्फ्रेंस हिकिड़ी कराची में कई, ॿी लाहौर में कई, टी इस्लामाबाद में कई, त बाबा हीउ जेको केस तव्हां ठाहियो आहे, इन में तव्हां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो कई, आसिफ ज़रदारी खे छो इन्वॉल्व कयो अथव? छाकाणि त तव्हां ॾिठो, तव्हां ॿुधो, हर शहर में नंढे में वॾे में मां आयुसि, मां चयो त इहा स्कीम जेका असां मां पियो ॾियां, इहा मुंहिंजी स्कीम 6 महीना लेट थी, ऐं 6 महीना लेट इन करे थी त मुंहिंजो फ़ैसिलो हो त मां मोहतरमा खे मञाईंदसि त सिंध में सिर्फ़ु बेलारूस कामयाबु आहे ऐं पंजाब में मैसी फर्गूसन कामयाबु आहे। ट्रैक्टर मूं चयो मोहतरमा वठंदासीं, इहे 2 वठंदासीं, सो मूं चयो त अॼु न त सुभाणे जंहिं ॾींहुं मूड ठहियसि तंहिं ॾींहुं हाउ कराईंदोसांसि। ऐं नेठ मां मञायोमांसि, पर उन कापी ते लिखियईं त 1.5 लख जे अंदरि हुअणु खपे फार्मर खे डिलीवरी। हालांकि चयोमांसि मार्केट में 2 लख आहे, पर मोहतरमा लिखियो 1.5 लख, ऐं हो बि ओॾी महिल 2 लख। पर मोहतरमा जी मुंहिंजे ख़्याल में का शफ़ा हुई या उनजी क़िस्मत हुई जो उहे ट्रैक्टर्स 1.5 लख में मिलिया। ऐं हर माण्हू पियो चयो त बाबा हीउ जेको 1.5 लख वारो ट्रैक्टर बाज़ार में असांखे 2-2.5 लख रुपया में थो मिले, मुंहिंजो जंहिंमें करप्शन हूंदी आहे उहो तोखे 2 लखें जो ट्रैक्टर 3 लखें में मिलंदो, हे तोखे 2 लखें जो ट्रैक्टर 1.5 लख में थो मिले, बाक़ी तोखे छा खपे? हू तमामु घणा ख़ुशि थिया। मुंहिंजी हिननि सां बि मीटिंग्स थियूं। हे डिले इन करे थिए जो केस हलायो न पियो वियो, केस हलियो त अलाह जी महिरबानी सां बाइज़त बरी थियमि। अॼु जी पीपल्स पार्टी में बेनज़ीर भुट्टो साहब जा जेके अंकल्स आहिनि उहे अनकम्फर्टेबल आहिनि, तव्हां किथे बीठा आहियो? मां तव्हांजो इशारो सम्झां पियो। जॾहिं बि क़यादत ईंदी आहे, इहो हिकिड़ो लॉ आहे, उहो पंहिंजा ट्रस्ट वर्दी माण्हू रखंदी आहे। जिन ते क़यादत खे ट्रस्ट आहे उन्हनि खे अॻिते वधायो अथसि। उनजो मतिलबु इहो कोन्हे को असां ते ट्रस्ट न आहे, पर थी सघे थो एतिरो न आहे, त अॼु न त सुभाणे अची वेंदो। जे न त मां सम्झां थो हिन पोज़ीशन में बि मां एतिरी ख़िदमत कयां पियो जो मां ज़हनी तरह दिली तरह ॾाढो पुरसुकून ऐं ख़ुशि आहियां। थैंक यू। नाज़रीन, ही हुआ नवाब यूसुफ तालपुर साहब, जिन सां तमामु मुख़्तलिफ़ ऐं घण रुखी कचहरी थी। सुभाणे मिलंदासीं हिकु नए महिमान, हिकु नई शख़्सियत सां। अला